नाज़रीन, जामशेद में बालरो डाटसन हेठां अची फौत थी वियो आहे। वधीक अपडेट वठूं था इरफान बुरफत खां। इरफान, छा वधीक अपडेट आहे? जी, जामशोरो जे सेंडो रोड जो इलाइक़ो आहे। सेवाणी मेले में घर जे अॻियां रांदि खेॾंदड़ मैसूम बालरो आहे जेको अब्दुल समद पुट अता मोहम्मद रोदरानी घर जे अॻियां रांदि खेॾी रहियो। हुतां गुज़रंदड़ हिकु मक़ामी गैस कंपनीअ जी डाटसन गुज़री जंहिंजे हेठां अची चिबाटजी सख़्तु ज़ख़्मी थी वियो, जंहिंखे मैसूम बालरे खे लम्स अस्पताल में मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। उन हवाले सां मैसूम बालरे जो जेको आहे मामो तलीम रोदरानी हुनजो चवणो त नंढड़ो असांजो ॿार घर जे रांदि खेॾी रहियो हो त हुतां गुज़रंदड़ जेको डाक्टर हुई उहा हुनजे मथां चढ़ी वई ऐं हुन में तक़रीबन जेको हेठां ॿार दबजल रहियो, जंहिंखे वक़्तु सर जे करे कढाए अस्पताल पुॼायो न थी सघे हो, बची वञे, जंहिंखां पोइ ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। जॾहिं त जामशोरो पुलिस जेको आहे डाक्टर ड्राइवर खे गिरफ़्तार करे गाॾीअ खे तहवील में वठी छॾियो आहे। इरफान, अपडेट ॾियण जे लाइ अव्हां जी महिरबानी।